बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाक चङा भला होंदा, ॿार में होंदा। दोस्तों, हिकिड़ो नौजवान एक बुज़ुर्ग वटि पहुतो ऐं बुज़ुर्ग खे चई त साईं मां ॾाढो परेशान आहियां, मुंहिंजे घर में बरकत कोन्हे का, रिज़्क़ में बरकत कोन्हे, ज़िंदगी में तमामु घणा मसइला आहिनि, मामला आहिनि, हिकिड़ो पल बि ख़ुशीअ जो नसीब न पियो थिए ऐं काफ़ी शिकायतूं बुज़ुर्ग खे उन कयूं। बुज़ुर्गनि चयो त बाबा का ॻाल्हि कोन्हे का, तव्हां वेहो, इन ते ॻाल्हायूं था। पहिरियां तव्हां हीअं कयो त साम्हूं ही गिलास पाणीअ जो भरे अचो। नौजवान गिलास पाणी जो भरे आयो ऐं बुज़ुर्ग चयो त ही लूणु पियो आहे, इन मज़ा बि हिकु मुठ भरे ऐं हिन पाणीअ जे गिलास में विझी हल कर। जीअं हुन नौजवान पाणी में विधो लूणु त बुज़ुर्ग चयो त इन पाणीअ खे हाणे पीओ। हुन जीअं हिकिड़ो ढोक हयो त उहो गुरड़ी करे कढी छॾियो। त बुज़ुर्ग पुछो त छा थियो? त नौजवान चयो साईं पाणी त सफ़ा खारो थी वियो आहे, ही त पीअण जे लाइक़ु ई कोन्हे, मुंहिंजे त निड़ीअ खां हेठि टपे ई कोन थो। बुज़ुर्ग चयो त अचु मुंहिंजे पुठियां अचु ऐं इहो लूणु खयो आहे। बुज़ुर्ग हुन खां लूणु खणायो ऐं हीअ अॻिते विया, हिकिड़ी नदीअ जे किनारे ते वञी पहुता। बुज़ुर्ग चयो त हाणे इहो सॼो लूणु हिन नदीअ में विझो। उहो नदीअ में सॼो लूणु विधो। बुज़ुर्ग चयो हाणे बुक भरे हिन मां पाणी पी। बुक भरे पाणी पीतई त बुज़ुर्ग पुछा कयसि ॾे हालो हल कीअं आहे पाणी? चई हीअ त बिल्कुलु पीअण जे लाइक़ु आहे ऐं पीआं थो मां, हीअ त साफ़ शफ़ाफ़ पाणी आहे। त बुज़ुर्गनि फरमायो त बाबा ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगीअ में जेकी ॾुख आहिनि उहे इन लूण खां न घटि आहिनि न वधि आहिनि। असल में असां ते दारोमदार रखे थो त असां जेको आहे तबियतुनि में, सोचुनि में कीअं था बणिजूं। छा असां गिलास था बणिजूं या असां नदी था बणिजूं? जॾहिं पंहिंजो पाण खे वसीउ कंदव, नदीअ वांगुरु तव्हां पंहिंजो पाण खे वॾो कंदव त इहे ॾुख तव्हांखे कुझु बि न चवंदा, ॾुख गुज़री हलिया वेंदा। सो दोस्तों, ज़िंदगीअ में ॾुख, मुसीबतूं, तकलीफ़ूं, परेशानियूं, इन्हनि जो अचणु त हमेशह हूंदो आहे। कंहिं न कंहिं शक्ल में का न का परेशानी असांजी ज़िंदगी में ईंदी आहे, पर उन्हनि परेशानियुनि खे मोह ॾियण जे लाइ मुड़ुसु माण्हू थियणो पवंदो आहे, वरना इहे परेशानियूं कोन छॾींदियूं आहिनि। ऐं जॾहिं असां मुड़ुसीअ सां उन्हनि खे मोह ॾींदा आहियूं परेशानियुनि खे ऐं उन्हनि खे हिते न आहियूं विहारींदा त असांजा मामला सही हलंदा आहिनि। कुझु माण्हू ॾिठा हूंदा त थोरी बि जेकॾहिं उन्हनि खे परेशानी थींदी आहे त बसि रोइणु, रड़णु, पिटणु शुरू करे छॾींदा आहिनि। सो उहे माण्हू हमेशह परेशानियुनि में रहंदा आहिनि। हर तरह जी नेमत जॾहिं बि असांखे मिले थी त उन ते शुक्र अदा करणु घुरिजे ऐं को बि ॾुख मिले थो, का बि ज़िंदगीअ में तकलीफ़ ॾिसणी थी पवे त उन ते सबुरु करणु घुरिजे। उमेदु आहे त असांजी अॼोकी कहाणी बि तव्हांखे पसंदि ज़रूरु आई हूंदी ऐं कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ तव्हां असांजूं हिन अकाउंट ते ॾिसणु चाहियो पिया त ज़रूरु तव्हां असांखे इनबॉक्स बि करे सघो था। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त बि घुरे। पंहिंजे दुआउनि में असांखे यादि रखिजो, मोकिलाइणी कोन्हे का, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।